नए साल जूं वधि वाधायूं तमाम ॾिसंदड़ ॿुधंदड़नि खे। छंछरु 1 जनवरी 2022 मुताबिक़ 27 जमात अव्वल। अॼु जे अख़बार सां गॾु हाज़िर आहियूं। पेश कजनि थियूं अॼु जूं ख़बरूं। मिनी बजट जो आम माण्हुनि खे घणो असरु न पवंदो। पोइट्री ऐं ज़रई शोबनि ते सब्सिडी जी सिफ़ारिश कई। वॾनि होटलनि ते महांगी खाधे ते बि टैक्स लॻायो आहे। IMF खां सवाइ बजट ठाहिणु नामुमकिन आहे। 17% टैक्स जो गैर मक़बूल फ़ैसिलो कयो। हुकूमत खे सियासी क़ीमत भरणी पवंदी आहे। FBR मिनी बजट खां पोइ हुकूमत जो अवाम लाइ नए साल जो तोहफ़ो। पेट्रोल ऐं डीज़ल 4 रुपया महांगो फ़ी लीटर। वक़्तु ॿुधाईंदो त मुल्क खे वधीक फ़ाइदो मेट्रो बस ऐं ओरेंट ट्रेन ॾिनो या सिहत कार्ड। मुल्क में ख़ामोश इनकलाब अचण रहियो आहे। मदीने जी रियासत जो को टाइगर मुक़ाबिलो न करे सघंदो। हफ़्ते अंदरि महांगाई में वधीक इज़ाफ़ो। खंडु गिह चांवर ऐं चांहि जी पत्ती समेत 22 शयुनि जे अघनि में वाध। 5 ज़रूरतुनि शयूं सब्सिडी जनवरी में भी जारी रखण जो फ़ैसिलो। साल 2021 में डॉलर 16 रुपया 68 पैसा महांगो थी वियो। हुकूमत 70 खां वधीक टेक्सटाइल मिल्स खे गैस कोटा बहाल करे छॾी। नओं साल जो तोहफ़ो LPG 25 रुपया 90 पैसा किलो सस्ती। शगुफ्ता जमाणी ऐं गज़ाला सैफ़ी जो झेड़ो थाणे ताईं पहुची वियो। सिंध हुकूमत खाते दाख़िला लाइ जना मेडिकल यूनिवर्सिटी खे फोकल यूनिवर्सिटी बणाए छॾियो। कमेटी क़ाइमु। आगा खान ज़ियाउद्दीन ऐं आर्मी मेडिकल कॉलेज जो 50% मार्कुनि वारे उमिरि खे दाख़िला ॾियण खां इनकार। आसिफ़ ऐं बिलावल लाहौर अचनि। 10 मरलनि जे घर में हुननि जो जलसो थींदो। सॼी अपोज़िशन राब्ते में आहे। शहबाज़ शरीफ़ वटि 2 ऑप्शन आहिनि, लंडन वञे ऐं जेल। फवाद चौधरी। बिजली 99 पैसा फ़ी यूनिट सस्ती करण जी मंज़ूरी। KDA जे डायरेक्टर जनरल आसिफ मेमून खे अदालत आज़ादु करे छॾियो। असिस्टेंट डायरेक्टर रिमांड आहे। लाहौर में नून लीग MPA बिलाल यासीन क़ातिल ऐं हमले में शदीद ज़ख़्मी। गॾियल अरब इमारतनि पारां लाॻू तो 13 कलाक जशन। नए साल 2022 जी शुरूआत समूरी दुनिया में जशन। आतिशबाज़ी शानदार मुज़ाहिरो। 22 जो जश्न मल्हाइण खां रोकण जी दरख़्वास्त रद्द। नए साल ते आतिशबाज़ी जी इजाज़त आवाम खे इंजॉय करण ॾियो। अदालत। कराची में रशीद पप्पू कत्ल केस में नामज़द अॻूणो इंस्पेक्टर समेत 2 ॼणा क़तल। अमरकट में दवाऊं नाहिनि माण्हू मरनि पिया। अव्हां खे कीअं ज़मानत ॾियूं। सुप्रीम कोर्ट MS ऐं ॿिनि जूं दरख़्वास्तूं खिलाए छॾियूं। सिंध में पोस्टूं वधीक ऑफिसरनि घटि। एडिशनल चीफ सेक्रेटरी ऐं सेक्रेटरी समेत ऑफिस जो सख़्त बहिरान। जेकंवर में औरत जे क़त्ल जो जरगो ॾोह साबित थियण ते जवाबदार धुर मथां 35 लख रुपया ॾंड। स्पेशल एजुकेशन खाते में गैर क़ानूनी तरक़ी माणींदड़ 14 ऑफिसरनि जा अहद ते वेठल अदालती हुकुम नज़रअंदाज। सकरन में पीउ जे क़त्ल करण जी ॾोह में जेल काटे ॿाहिरि निकिरंदड़ औरत खे भाउ मारे छॾियो। MPA क़त्ल कराईंदड़ ॻोठाणा तहफ़्फ़ुज़ लाइ अदालत पहुची विया। 2001 मुल्क अंदरि दहशतगर्दी जे वाक़िअनि में 56% इज़ाफ़ो। अपग्रेड थियल अहदनि ते वेठल मख़सूस मुलाज़िमनि जी 2 सालनि बाद तरक़ी। इहो कुझु अॼु जी अख़बार जूं अहम ख़बरूं। असांखे इजाज़त न। अल्लाह हाफ़िज़। असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारियो।